अस्सलाम वालेकुम संगत कीअं आहियो ख़ुशि आहियो त वैसे उमेद कयां पियो तव्हां ठीकु हूंदा। हर रोज़ु जीअं हिकु अॼु बि अव्हां लाइ तमामु बहितरीनु हिकु शाइरी खणी आयो आहियां। इंशाअल्लाह उमेद आहे त तव्हांखे वणंदी। हीअ पंहिंजे महबूब खे चंड ऐं कतियनि जे बराबरि या उन्हनि जे मुखातिब हिकु माना ॻाल्हि करे थो ऐं चवे थो चंड कतियनि जे तूं कतारनि में वणी थो, चांदनी आकाश तारनि में वणी थो। हे पंहिंजे महबूब खे मतिलबु पंहिंजे सनम खे चंड ऐं कतियनि जे कतारनि में हिकु माना तमामु ख़ूबसूरत हिकु बहितरीनु कला जे हिसाब सां ई उनखे नुमाइश ज़रिए हिकु पंहिंजे महबूब जी तारीफ़ करे थो ऐं चवे थो चांदनी आकाश तारनि में वणी थो, मतिलबु उते बि तूं मूंखे ॾाढो वणी थो, उन्हनि जे बराबरि माना वणी थो। चौतरफ़ आहे वयो थी सोझरो जो पोइ बि मूंखे तूं भारनि में वणी थो। चौतरफ़ मतिलबु रोशनाई आहे पर माना तुंहिंजी जेको भारनि आहे उनजी माना मतिलबु इहो आहे त उनजी चमक अञा उन्हनि खां बि वधीक आहे। वरी चए थो रुत बसंती गुल गुलाबी था लॻनि जो तूं चंबेली बहारनि में वणी थो। चए थो मौसम माना केॾी बि भली आहे, गुल गुलाब टिड़ियल आहिनि VIP चंबेली वांगुरु ऐं बहारनि में तूं मूंखे ॾाढी वणे थी। वरी अॻिते चए थो वार सिल्की जो सजल चंदन लॻल अथसि, गुंधियल गुत सा वारनि में वणी थो। चए थो वार तमामु तुंहिंजा बहितरीनु ऐं ख़ूबसूरत आहिनि, वरी उन में जेका तुंहिंजी गुत गुंधियल आहे सा वारनि में अलाए केतिरी मूंखे तमामु बहितरीनु वणे थी। मतिलबु वरी अॻिते त ॻाल्हि थो करे रुत झुड़ाली ख़ूबसूरत में ऐं दिलबर वाह ककरनि जे तूं कारनि में वणी थो। चए थो माना मौसम झुड़ाली आहे तमामु बहितरीनु, वरी ककर आहिनि त उन्हनि कारनि ककरनि खे माना तोसां भेटियां थो त तूं अञा बि माना बहितरीनु लॻे थी। वरी अॻिते चए थो त माण्हू सभु आहिनि त सुहिणा पर जुमन तूं पर पिताफ़ी जे प्यारनि में वणी थो। चए थो माण्हू त तमामु बहितरीनु दुनिया में लखे हज़ारे सुहिणा आहिनि पर उन्हनि जी भेट में जेको आहे तूं उन्हनि खां वधीक आहे। उमेद कयां थो हीअ वीडियो अव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो मुंहिंजी पसंदि आई आहे त अव्हां लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा। थैंक यू, वॾी महिरबानी। पूरा शहर